अहम खबर शामिल कंदासीं। मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ पीपल्स पार्टी के ऐलान बाद महांगाई जा सतायल माण्हू रोडन ते अची विया। कराची, हैदराबाद, नवाबशाह, दादू, मेहड़, खैरपुर, कंदकोट, सखर समेत ॿियनि शहरनि में ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कयूं पिया। मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे ऐलान बाद महांगाई जा सतायल माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह, दादू, मेहड़, खैरपुर, कंदकोट, सखर समेत ॿियनि शहरनि में ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, हिकु ॿीहर मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ पीपल्स पार्टी जे ऐलान बाद महांगाई जा सतायल माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह, दादू, मेहड़, खैरपुर, कंदकोट, सखर, मिठी समेत ॿियनि शहरनि में ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हू जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। अहम खबर है। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कयूं पिया। मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ पीपल्स पार्टी जे ऐलान ते महांगाई जा सतायल माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह, दादू, मेहड़, खैरपुर, कंदकोट, सखर, मिठी समेत ॿियनि शहरनि में ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हू जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची में ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी जी। अब्दुल्ला, आगाह कजो, मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ पीपल्स पार्टी जो ऐलान ते माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन के ऐलान बाद अॼु बि मुल्क की एहतजाज थी रहियो आहे। जे ख़ासि तौर ते महांगाई सतायल माण्हू जेको आहे उहे हिन एहतजाज में शरीक थिया आहिनि। हज़ारनि तादाद में जेको ही एहतजाज आहिनि उन्हनि में शरीक माण्हू उन्हनि जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेकी महांगाई ख़तम करे सघे थी, पर जेकी हुकूमत आहे PTI जी उहा तब्दीली सरकार न सिर्फ़ तब्दीली आंदी आहे पर माण्हुनि लाइ अदाका ऐं माण्हुनि खे जेको आहे सो हिन परेशान करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान जेको आहे उन्हनि ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ मुल्क में का बि जमहूरी पार्टी न आहे जेके मुल्क जे माण्हुनि लाइ सोचे ऐं उन्हनि खे रिलीफ ॾिए। ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेके पीपल्स पार्टी जा एहतजाज आहिनि उहे कराची 6 ज़िलनि मां मुख़्तलिफ़ रैली जेको आहे निकिरंदे मलिर प्रेस खां ॾाढो एहतजाज पिन थियो आहे। जंहिं ते मलिर ज़िले में, कोरंगी ज़िले में ऐं ओभर ज़िले में हिन वक़्तु बि एहतजाज जारी आहे। एहतजाजनि में शरीक अॻुवाननि जो चवणु आहे त जेको ही एहतजाज थी रहियो आहे उहो मुल्क में तारीख़ में जेको आहे एहतजाज न थिया आहिनि। तारीख़ जे रिकॉर्ड तौर ते जेकी महांगाई थी आहे ऐं हुन खां गॾोगॾु गैस जी किल्लत पैदा थी आहे, हुनजी सॼो सबबु PTI जी हुकूमत जेसिताईं रहंदी तेसिताईं ही एहतजाज जारी रहंदा। जी, अवां मेहरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील लाइ। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ पीपल्स पार्टी जे ऐलान बाद महांगाई जा सतायल माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह, दादू, मेहड़, खैरपुर, कंदकोट, सखर समेत ॿियनि शहरनि में ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। नाज़रीन, मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ पीपल्स पार्टी जे ऐलान बाद महांगाई जा सतायल माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह, दादू, मेहड़, खैरपुर, कंदकोट, सखर, मिठी समेत ॿियनि शहरनि में ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हू जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे।